हिन घर में महबूब जी सलवात पढ़ी वई आ। मौला सलवात जो वास्तो थिए ऐं इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी मासूम बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थिए ऐं इमाम मुंहिंजे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थिए। ओ मौला साईं DSP यार मोहम्मद फुल पोटो साईं जो ओ मौला साईं जो बेड़ो तार साईं जा साईं तो कूड़ा केस जेके आहिनि इहे ख़तम थी वञनि। यार मोहम्मद फुल पोटो साईं जल्दी जल्दी ख़ैर सां घर पंहिंजे अचे या दुआ क़बूल फरमा। ओ मौला इमाम सज्जाद जो वास्तो थिए ऐं अली अकबर घोट जो वास्तो थिए घोट कासिम जो वास्तो थिए। यार मोहम्मद फुल पोटो साईं जी मुश्किलात दूर माफ़ फरमा। ओ मौला साईं ते जेके हे कूड़ो केस लॻो आहे इहो केस ख़तम थी वञे। नबी सरदार जे न्याणनि जे सदके या दुआ क़बूल फरमा। ओ मौला ए करीम साईं आमिर फुल पोटो साईं खे साईं जे सभिनी ॿारनि खे बचड़नि खे अमड़नि न्याणनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला साईं आमिर साईं जे नंढे ॿारनि खे बि नौकरियूं अता फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजी अमान पनाह में आहिनि हिननि जा सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा। ओ मौला ए करीम अॼु महबूब जी लख सलवात इन जे लाइ थी आहे त साईं यार मोहम्मद साईं जी रिहाई थिए जल्दी। ओ मौला सलवात पढ़ी बानो जेको दुआ घुरंदो आहे तूं क़बूल कंदो आहे। तोखे तुंहिंजे महबूब जो वास्तो थिए मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए। साईं DSP यार मोहम्मद फुल पोटो साईं जा केस कूड़ा ख़तम थी वञनि साईं खे रिहाई अता फरमा। ओ मौला साईं आमिर साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि अजा जंहिंजे लाइ साईं दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। अमा सैयदा ज़ैनब जेको करबला खां कूफे खां शाम ताईं सफ़र कयो उन मज़लूमनि जे सफ़र जो वास्तो थी अॼु असांजी हे दुआ क़बूल फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बेगुनाह क़ैदिन खे रिहाई अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।